नमस्ते। सहयोग फाउंडेशन जे तरफ़ा अज हिन मुलाकात में हिन अंजुमन में तहां सभिनी दर्शकन जो हार्दिक स्वागत है। मुझा दोस्तों, भारत जे गुलदस्ते में सिंधी जाति एक नायाब पुष्प है जे न सिर्फ पंहिंजे मुल्क पंहिंजे क़ौम जी इज़त आबरू में इज़ाफ़ो आंदो है, पर उन सां गॾोगॾु मुल्क जे उन्नतीअ में, उन जे आर्थिक विकास में, शहरी विकास में, सियासत में, इल्म में, अदब में, उन हर शौक़ के खूबसूरत किया है, हर क्षेत्र में पाण मोखियो है, पंहिंजी हिक धाक जमाई है। न सिर्फ एतिरो, जॾहिं असीं अंतर्राष्ट्रीय सतह ते नज़र दौड़ायूं था त असांखे बिल्कुलु इन ॻाल्हि जी ॼाण पवंदी त अंतर्राष्ट्रीय सतह ते बि सिंधी जातीअ पंहिंजे बेपनाह खूबियुनि खे उन्हनि जे मुज़ाहिरो कयो आहे, उन्हनि जो एक अड़ो आलीशान पंहिंजो नालो रोशन किया है जो अज दुनिया में सिंधी जातीअ के तमाम सुठी नज़रुनि सां ॾिठो वञे थो। इहा मोहन जे दड़े जी सभ्यता अज असांजी सॼी दुनिया में फैली चुकी है। अज असांजे हिन अंजुमन में, हिन सिंधी सर्वेज प्रोग्राम में असां वटि मौजूद आहिनि अमेरिका खां आयल असांजो भाउ प्रेम लालवाणी। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त ही उहे शख़्स आहिनि जिन अॼु खां 12 साल अॻु अमेरिका जे ज़मीन ते वेही करे चिकागो में इंटरनेशनल सिंधी सम्मेलन जो पायो विधो, जेको लास्ट ईयर दिसंबर में सहयोग फाउंडेशन जे तरफ़ां हिते बॉम्बे में आयोजित किया वियो। मिस्टर प्रेम लालवाणी साहब, तव्हांजो अॼु हिन महफ़िल में हार्दिक स्वागत है। असीं तव्हांजी बिल्कुलु ख़ुश आमदीन, असीं बेहद ख़ुशि आहियूं त तव्हां उते ॿाहिरि वेही करे बि इन टाइप जा मेला लगाए रहिया आहियो। तव्हांजो दूरदर्शन ऐं सहयोग फाउंडेशन जे तरफ़ां हार्दिक स्वागत है। एक दफ़ो सभ खां पहिरीं असांजा दर्शक इहो ॼाणणु चाहींदा त तव्हां सिंध कहिड़े दौर में छॾी, विरहाङे जो दौर हो या उन खां अॻु ई तव्हां वञी अमेरिका में सेटल थिया? न, मां विरहाङे खां पोइ निकितुसि। मूंखे त यादि आहे सेप्टेंबर 16 असां कराची छॾी ऐं सेप्टेंबर 18 असीं बॉम्बे पहुतासीं 1947 में पहिरीं बॉम्बे पहुता। उन खां पोइ अमेरिका वञणु तव्हांजो कीअं थियो? मां अमेरिका में स्टडीज़ करणु वियुसि, हायर स्टडीज़। 1964 फेबररी मां हितां निकितुसि ऐं चिकागो में वियुसि ऐं चिकागो मां त वियुसि टेम्पररी एज अ स्टूडेंट, पर उहो मुंहिंजो हाणे गढ़ थी पियो आहे। एतिरो रास अची वियो चिकागो तव्हांखे जो तव्हां उते ई रही पिया? हा, तमामु सुठी ॻाल्हि आहे। लॻभॻि तव्हांजी उमिरि मां सम्झां थो 70-72 साल हींअर हूंदी बराबरि। ऐं तव्हां 47 खां पोइ चिकागो में ई सेटल थिया आहियो। हा, त इन दौरान अधु ज़िंदगी लॻभॻि तव्हांजी सिंध जे धरतीअ ते थी, हिंदुस्तान में थी, तंहिंखां पोइ अधु तव्हांजो विदेशी धरतीअ ते थियो। ॿिन्ही धरतियुनि जो, ॿिन्ही मुल्कनि जे विच में कहिड़ी सभ्यता जो फ़र्क़ु आहे? असांजी सभ्यता ऐं उतां जी सभ्यता में तव्हांखे छा फ़र्क़ु नज़र आयो? सभ्यता में घणो फ़र्क़ु आहे, पर छा आहे त असीं सिंध जॾहिं सिंध में हुआसीं त सिंधी असांजी दुनिया हुई। हाणे असीं दुनिया में विया आहियूं त दुनिया ई असांजी सिंध आहे। असीं सिंध पाण सां खणी विया आहियूं। सिंध जी सभ्यता खे तव्हां उते ज़िंदह रखियो आहे, इहो तव्हांजो चवणु आहे। त उन लिहाज़ खां तव्हां उते छा करे रहिया आहियो? अच्छा, असीं जॾहिं हुआसीं त घणो करे सभु स्टूडेंट हुआ। त पोइ जॾहिं ख़बर पई त को सिंधी आहे त उनखे वञी उन सां ॻाल्हाइबो हो। पोइ असीं 15-20 ॼणा हुआसीं। त मूं चयो त इहो हो 65 में। त मूं चयो त छा न असीं पंहिंजी सिंधी एसोसिएशन ठाहियूं। हिकिड़ो कल्लू थदाणी हो, उहो उते हो 6 साल मुखां पहिरीं। त मूं चयो उनखे असीं मुखी कंदासीं, असीं सिंधी पंचायत ठाहींदासीं। ऐं 65 अक्टूबर में असां सिंधी एसोसिएशन चालू कई। 65 अक्टूबर में। ऐं असांजी सिंधी एसोसिएशन इज़ द ओल्डेस्ट इन सॼे USA में। ओके, पर इहा प्रेरणा किथां मिली? तव्हांजे वॾा बि इन समाज शेवा में हुया या तव्हां उन वक़्त जी हालात खे सम्झी ऐं सभ्यता खे वधाइण लाइ या पंहिंजी संस्कृतीअ खे ज़िंदा रखण लाइ इहो कार्य कयो? ॿ ॻाल्हियूं हुयूं। हिकिड़ो त मुंहिंजी फैमिली इन्वॉल्व हुई
इंडिपेंडेंस मूवमेंट में, आज़ादी जे जंग में, आज़ादी आज़ादी में। जे जंग। त मुंहिंजो फादर गांधी सां हो, ऐं नेहरू सभिनी सां हो, कांग्रेस में हो, ऐं उहो 3 दफ़ा जेल में वियो। ऐं 1947 में 42 में अगस्त 9 ते गांधी खे अरेस्ट कयूं जी। ऐं अगस्त 10 ते मुंहिंजे फादर खे अरेस्ट कयूं। हाणे केतिरा साल थियनि पर मूंखे अञा यादि आहे। अच्छा, उहा तारीख़ बि एतिरी यादि आहे छाकाणि इहो हिकिड़ी वॾो योगदान रहियो असांजे आज़ादी जे दौरान हुन हिसाब हा, सां। ॿियो त फादर हो जेल में, पोइ असीं गॾिजण वेंदा हुआसीं, त पोइ असां में यानी कि सिंधियत ऐं इंडिपेंडेंस घणो हुई फैमिली जे करे। तव्हांजे हुन कुटुंब में उहो ॿिज पियल हो जेको हींअर वधीक काफ़ी वॾो थियो आहे, सुठो वण थियो आहे। जेल में वञणु ऐं जेको मूवमेंट में हिसो वठणु, इहो त घणनि ई सिंधियुनि कयो ऐं उन्हनि जे करे ई असां आज़ादी असांखे नसीब थी। पर कंहिं उहिदे ते बि हुया तव्हांजा पिता साहिबु? हा, मुंहिंजो फादर हो वेरी यूनिक, छाकाणि त ही नंढे हूंदे 35 हो जॾहिं ही मेंबर थियो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ कराची, यंगेस्ट हो। ऐं ॿियो ही MBBS कयईं। मैटर ऑफ फैक्ट हिन जो 1 साल विहणो पियुसि, हीउ 17 साल जो हो, 18 साल खां अॻु में न वञी सघियो। सो ही MBBS कयईं। पोइ वञी जालियानवाला बाग उन ताईं हिन रिज़ाइन कयो सिविल सर्जन ऑफ हॉस्पिटल जो, कराची जी गवर्नमेंट हॉस्पिटल जो। उन खां पोइ त ही 100% हो मूवमेंट में। पोइ वरी हिन न्यूज़ पेपर कढियो, कराची डेली, उहो हूंदो इवनिंग न्यूज़ पेपर। सो हाणे डॉक्टर हो, पॉलिटिशियन हो, ऐं इहो एडिटर हो। सो ॿियो लेबर मूवमेंट, हिन चङा जेका असांजी थींदा स्ट्राइक थींदा अगेंस्ट गवर्नमेंट, त उन में घणो पार्ट कयो हुई। उनखां उहो जेको दौरु हो उहो तव्हां पंहिंजे अखियुनि ॾिठो पंहिंजे पिता साहिब खे, ऐं उहा ई प्रेरणा तव्हांखे उते मिली। हींअर वरी मोटी अचूं था अमेरिका जे हुन ज़मीन ते, त उते तव्हांजी इहा जेका पहिरीं सिंधी ऑर्गेनाइज़ेशन जेका एसोसिएशन तव्हां बर्पा कई, उनखां पोइ अलायंस ऑफ सिंधी एसोसिएशन्स ऑफ अमेरिका, उनजो वजूद छो थियो? छा थियो त असीं पखड़ियल आहियूं सॼी दुनिया में, त मूं बि सोचियो त असीं वर्ल्ड सिंधी कांग्रेस कयूं। त इहो त ख़्याल त घणा थींदा आहिनि, पर जॾहिं प्रैक्टिकल थींदो आहे तॾहिं ख़बर पवंदी आहे त भई दिस इज़ प्रैक्टिकल या न। त मूं 89 में जॾहिं असांजी 25th एनिवर्सरी थी असांजे सिंधी एसोसिएशन जी, तॾहिं मूं 4 ॼणनि खे घुरायो। डॉक्टर भगवान शाणी हो, ऐं जज भुटानी हो, ऐं 2 ॿिया ॼणा हा। त मूं चयो त मुंहिंजो ही आइडिया आहिनि, तव्हां छा था सम्झो? त उन चयो अड़े हीअ ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, त ज़रूरु कर न। इहो 89 में हो। त जॾहिं मां पंहिंजे एसोसिएशन कयो त चई भई हीउ ॾाढो इंटरनेशनल असीं न करे सघंदासीं, वॾी जवाबदारी आहे। त ॿियनि सां बि ॻाल्हायुमि त उहे बि चवनि था भई हीअ ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। त 2-3 साल निकिरी विया। मूं सां गॾु हो कल्लू थदाणी, ॿई गॾु हुआसीं। त असीं कमु बि साॻी हॉस्पिटल में कंदा हुआसीं। पोइ लंच ते वेही असीं ॻाल्हियूं कंदासीं त असीं कीअं कयूं। त पोइ फाइनली मूं चयो ॾिस, जेकॾहिं स्टार्ट न कंदासीं त कंहिंखे ख़बर बि न पवंदी। पोइ असां फाइनली वाशिंगटन DC चयो असीं कंदासीं। पोइ जॾहिं 2 महीननि खां पोइ चयूं त भई इहो वॾो ॻाल्हि आहे। मतिलबु उहा हिमत पैदा न पई थिए सॼे दुनिया जे संस्थाउनि खे गॾु करण जी। पोइ न्यू जर्सी में असां चालू कई। रोज़ 150 माण्हू खनि आया। पर न्यू जर्सी में इहो थींदो आहे न त ख़ुशबू निकिरंदी आहे त सॼे जहान में पची वेंदी आहे। दैट वॉज द बिगनिंग। त 2 साल असां कयो न्यूयॉर्क में, दादा जशन आयो। न उहो त थियो सम्मेलन जी शुरूआति, पर इन संस्था जो मुख्य उद्देश्य सिर्फ़ु सम्मेलन हुयो? न, असांजो पर्पज़ हो त असीं सॼी दुनिया जे सिंधियुनि खे हिकु हंधि गॾियूं,
गॾु कयूं त पोइ असीं ॾिसूं त असीं सिंधियत कीअं कामिल कयूं. या कॾहिं इन जो बुनियादु विधो वियो तव्हांजो 89 में? 89 में. अच्छा, त उन 89 जो जीअं बुनियादु पियो उन वक़्त खां ई तव्हां सम्मेलन शुरू कयो? न, सम्मेलन चालू थी 93 में. 93 में. पहिरियों सम्मेलन किथे थियो? न्यू जर्सी में. न्यू जर्सी में. हा, पोइ उतां वरी चिकागो में आई. बाए चिकागो में द हाउस फुल हो. वरी जॾहिं वियासीं टोरंटो. हाउसफुल कैपेसिटी मतिलबु? उन वक़्तु असांखे अबाउट 600 माण्हू हुआ. 600 माण्हू हुआ. 600. यू नो उन्हनि ॾींहंनि में असीं घणा कान हुआसीं सिंधी. हाणे त सिंधी घणा पखिड़िजी विया आहिनि. ओके. त उन्हनि ॾींहं में रुॻो मां सम्झ 600-700 ॼणा हुआसीं त हाउस फुल हो. घणनि खे असीं अकोमोडेट न करे सघियासीं. त पोइ वियासीं उतां टोरंटो में. त बाए अप्रैल, असांजी जुलाई में हुई, अप्रैल ताईं हाउसफुल थी वियो. पोइ थोरी कोशिशि करे 150 ॿिया वधीक कयासीं, पर माण्हुनि खे एॾी इंथुज़ियाज़म हुई त अचूं. छा थियो त माण्हू सभिनी जहान मां आया. त के माण्हू गॾिया 40 सालनि खां पोइ, 25 सालनि खां पोइ, के कज़िन गॾिया 30 सालनि खां पोइ. त पोइ हिकिड़ो इहो अची थियो जिते असांखे ख़बर पई त असांजा कज़िन किथे आहिनि, असांजा सौट सौटियूं किथे आहिनि. त पोइ इहो अची थियो. ऐं ॿियो त छा थियो त इन जे करे त जेके असांजा सिंधी छोकिरा छोकिरियूं हुयूं, नंढा ॿार जवान, त उन्हनि खे पहिरियों दफ़ो अची ख़बर पई त सिंधी के आहिनि. सिंधियत जो पैगाम पहुचाइण लाइ इहो हिकु सुठो मंच तयारु थी चुको हो. त इहे घणा सालनि ताईं तव्हां अमेरिका जे हुन USA जे हुन बाउंड्री में हुन सरहद ते कयो? घणा साल सम्मेलन? टियों त चोथों वियो टोरंटो में. ओके. पंजो वियो सैन फ्रांसिस्को में. 6 वियो ओरलैंडो में. ऐं 7 वरी चिकागो में आयो. ओके. हा. त इन्हनि सभिनी सम्मेलन में मेल मिलाप त हुयो? सभई सिंधी हिक ॿिए सां मिलनि पिया, जीअं तव्हां ॿुधायो विछड़ियल भाउर मिलिया, सिंधियुनि जो जेके सिंध खां पोइ अलॻि थी चुका हुआ उहे मिलिया, ॿार हिक ॿिए सां मिलिया. पर उन खां अलावा ॿियो कहिड़ो मक़सदु हो हुन जे पोयां? इहो एक्चुअली इहो त हो बेसिक तव्हांजो मेल मिलाप जी ॻाल्हि. पर जेको असांजो रियल मक़सदु हो त असांखे ताक़त मिले, यानी कि असांखे पॉलिटिकल पावर मिले. पहिरीं असां को सिंधी खे न लिखंदा ई कान हुआ. जॾहिं असांजी सम्मेलन थी तॾहिं माण्हुनि जूं अखियूं, दुनिया खे ख़बर पई त सिंधियुनि खे बि शक्ति आहे, सिंधी बि गॾु आहे. इहो हिकिड़ो मुख्य उद्देश्य हुन मां तव्हां हासिलु कयो. इहो यानी फस्ट टाइम असांखे सिंधी जी प्राइड थी. फस्ट टाइम ॿियनि माण्हुनि खे उते ख़बर पई त भई गुजराती, मराठा, साउथ इंडियन जा, तामिल, तेलुगु, फस्ट टाइम उन्हनि खे ख़बर पई त सिंधी का एंटिटी थींदी आहे. ऐं उहा बि ज़ोर वारी वॾी कामयाबी आहे जेकॾहिं हुन मां इहो थिए थो. उन खां पोइ अचानक तव्हां लास्ट 2 साल अॻु शायदि लंडन में पहुता. हा. उन जी वजह छा हुई? उतां USA वग़ैरह मां कंदे लंडन ताईं कीअं ॿाहिरि निकिता? अच्छा, मां हाणे ॿुधायांव. छाकाणि त इहो रीजनल आहे त असीं जेके रुॻो अमेरिका में कयूं त केतिरा माण्हू ॿाहिरि जा न अची सघंदा. त छा कयोसीं त लंडन. उहो ख़्यालु तव्हांखे 10 सालनि 11 सालनि खां पोइ आयो? न त तव्हां 11 साल उते हुया एंड 11 सालनि ताईं जेको कुझु तव्हां कार्य उते कयो उहो ख़बर ई न पई पई. हींअर हिंदुस्तान खे बि तॾहिं ख़बर पई आहे जॾहिं तव्हां हुन पंहिंजे हदुनि खां ॿाहिरि निकिरी ॿिए हंधि आया आहियो. हा. हिकिड़ी इहा ॻाल्हि. ॿी ॻाल्हि हुई त जिते माण्हू आहिनि त असीं उते वञूं, या त माण्हू उते अचनि त उहो ॾुखियो आहे. जेके उते आहिनि त उहे अची विया, पर जेके ॿाहिरि वारा हुआ त उहे अची न सघिया आहिनि. सभु को नथो अची सघे. बराबरि आहे, बिल्कुलु सही आहे. त लंडन में छा थियो त सराउंडिंग यूरोप मां माण्हू आया ऐं इंडिया मां बि आया. बराबरि आहे. हुते इंडिया मां माण्हू तव्हां वटि न पे पहुता? थोरा पे पहुता. छाकाणि इहो ॾाढो एक्सपेंसिव थिए. ख़ैर मूंखे जेका ॼाण आहे त इहो शुरूआति जेका ही सम्मेलन जी हिकु ॾियारीअ जे गेट टुगेदर खां थी. न. ओके. उहे अलॻि तव्हां फेस्टिवल्स कयो था? उहो त रेगुलर आहे. कहिड़ा कहिड़ा ॾिण ते मल्हायो था तव्हां? चेटी चंड थींदो आहे, दिवाली, गुरु नानक जो बर्थडे,
सो इहे जेके रेगुलर जेके आहिनि त असीं गॾिजंदा आहियूं उहो बि सुठो आहे छाकाणि त उहो क़ौम में जेके सिटी में आहियूं या स्टेट में आहियूं त उन्हनि खे खपे थो त असीं गॾिजूं जिते जिते किथे वञिबो आहे त पंहिंजी यानी की माण्हू जी ॿी ॻाल्हि थींदी आहे जेके धाड़ियुनि सां गॾिजणु पंहिंजे माण्हू सां मिलण में आनंद पंहिंजो आहे उन हिसाब असीं सां सिंधी उहो बि ॻाल्हाए अचे थी। सघूं असांजो बैकग्राउंड साॻियो आहे पर ॿी मेजर ॻाल्हि हुई त असांजा सिंधी टिड़े पखिड़ियल हुआ सॼे दुनिया में त असांजा ॿार ॿियनि क़ौमुनि में पिए विया त शादीअ जे ख़्याल शादीअ जे करे जी जी बहुत। त इन करे असांजो मेजर नंबर 1 आइडिया हुई फ्रॉम द बिगनिंग जेके माण्हू आया पहिरीं सम्मेलन ते त उन्हनि जो जेके माइट आया उन्हनि जो इहो ई ख़्यालु हो त असांजे ॿारनि खे का शादी जो मौक़ो मिले हिते ऐं असांजे हर हिकु सम्मेलन में 8-10 शादियूं थींदियूं आहिनि हर सम्मेलन हर में सम्मेलन। ॿार जॾहिं अचनि था त Right. उहे पंहिंजो जीवन साथी चूंडनि था पिया त इन्हनि सभिनी सम्मेलन मां हिंदुस्तान में त हींअर दिसंबर में आयोजित कयो वियो पर उनखां अॻु जेके 11 साल USA UK या हुन जिते बि तव्हां कयो आहे उन्हनि मां मुख्य कहिड़ियूं ॻाल्हियूं उते डिस्कशन कयूं वयूं ऐं उन्हनि ते के फ़ैसिला वरिता विया उहे कुझु तव्हां असांजे दर्शकनि खे ॿुधायो। ॾिसो हिकु टॉपिक कान हो पर मेनी टॉपिक्स हुआ हिकिड़ो मेजर हो मां हिकिड़ो तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां त हिकिड़ी डेलीगेट आई त उहा अहिड़ो इंथ्यूज़ियास्टिक थी वई उनखे अहिड़ो अची लॻो त भई चङो मां हाणे सिंधी आहियां छा थियो त उनजो नालो सिंधी वांगुरु न थिए लॻो ऐं उहा वेठी कंहिं ग्रुप में ऐं सभु हा ॿिए क़ौम जा हुआ त उहे ॾाढो ठठोलियूं पिया कनि सिंधियुनि ते त हूअ माठ करे वेही रही चई कंहिं ख़बर न पए त मां सिंधी आहियां सम्मेलन खां पोइ चई त ॿुध हाणे मां वञा थी जेकॾहिं मूंखे चयो सिंधियुनि लाइ कुझु चयो मां उथी बीह चवंदुसि मां सिंधी आहियां ऐं मां पंहिंजे ॿारनि खां हाणे मां सिंधी पढ़णु सेखारींदुसि त इहो न कॾहिं माण्हू चवंदा आहिनि त भई मतिलबु सम्मेलन मां छा थियो मुंहिंजो भई सम्मेलन मां अञा असांखे को कांक्रीट न थियो आहे यानी का जॻह ठाही आहे को महल ठाहियो आहे या सेंटर ठाहियो आहे चङा असीं पखिड़ियल आहियूं सभिनी हंधि पर जेको असां माण्हुनि जे मथे में विधी आहे त सिंधियत छा थींदी आहे उन में उन सिंधियत जो ॿिज छटण लाइ तव्हां जेको उते ग्रुप आयो पिए जेके साथी आया पिए जिन जो सम्मेलन में बहिरो पे जिन वरितो उन्हनि खे सभ्यता जी झलक कीअं ॾिनी वई? पहिरीं जे इहे सम्मेलन थी त उते असांजो कल्चरल प्रोग्राम थींदो हो त उहो थींदो हिंदी में गाना बजाना थींदा पर ओरलैंडो में विमला तिवारी वाज़ उनजी प्रोग्राम डायरेक्टर हुई ऐं उन चयो सभिनी ॿियनि क़ौमुनि में पंहिंजी कंदा आहिनि ॿोलीअ में ई पंहिंजे पंहिंजी सॼो कंदा कल्चर आहिनि प्रोग्राम ऐं असीं ॿियनि जूं कयूं छो उन खां पोइ असां कहिड़ो प्रोग्राम थींदो आहे उहो सभु सिंधी में थींदो आहे पोइ असीं हिते बि आयासीं ऐं हुतां आर्टिस्ट खे वठी उते वियासीं पोइ उहे आर्टिस्ट वरी छा कयो त लोकल माण्हुनि खे सेखारियो त असांजी जेका नवां कलाकार बि पैदा थिया थिया बरोबर पर हीअं त आहे इन खां अलावा के ॿिया अहम फ़ैसिला उते जेके तव्हां ॿुधायो पियो भई ॿिए के फ़ैसिला वरिता विया? फ़ैसिला वरिता विया त असीं पंहिंजी क़ौम खे तमामु कंसॉलिडेट कयूं ऐं असीं सॼे दुनिया में वञूं असांजो जॾहिं हाणे असीं बॉम्बे में आया आहियूं ॿिए साल असीं वञूं था सिंगापुर में हाणे छा आहे त चवंदा आहिनि त वेयर दी पीपुल आर द उते तव्हांखे पाणी खणी वञिणो पए उनजे प्यासो कॾहिं खूह ॾिठो वञे त कॾहिं खूह पाण प्यासो पोइ चवंदा आहिनि त जेकॾहिं जबल तो वटि नथो अचे त तूं जबल ते त हाणे असीं जिते छा आहे त सभई माण्हू नथा वञी सघनि सभिनी हंधि त उन मां छा सम्झजे त 12 सालनि में असांजा सुजाॻी न आणे सघिया आहियूं जो माण्हू हुन सम्मेलन खे एतिरो महत्व न ॾेई करे नथा पहुचनि?
मां नथो सम्झां इहा करेक्ट आहे, छाकाणि त उते अचनि था न, पर जेकॾहिं हाईएस्ट ॿारनि जेको 11 सालनि जो सम्मेलन जेके तव्हां बॉम्बे खे छॾियो, हिंदुस्तान जी ॿी ॻाल्हि आहे त वधि में वधि नंबर कहिड़ो घणा थिया आहिनि? हाणे मां ॿुधायांव, पहिरियनि ॾींहंनि में असांजा 75% असांजा हुआ एडल्ट्स, हाणे ऑलमोस्ट 50% यंग अची विया आहिनि। पर उन मां वरी छा थियो आहे त यंग में वरी छा थियो आहे त उन्हनि पंहिंजी ग्रुप ठाही आहे जेका एड्रेस करे उन्हनि जा यूथ विंग करे चइजे, जेका अलॻि सां बर्पा कई वई आहे पर हिन सम्मेलन जे दौरान। सम्मेलन दौरान न मतिलबु 200, 400, 500, 1000 घणा माण्हू? माण्हू अच्छा, माण्हू त वेरीज़ करे थो। सैन फ्रांसिस्को में 2000 हुआ, असांजे लास वेगास में 1200 हुआ, शिकागो में असुल 1500 हुआ। सो इहो वेरी करे थो। अच्छा, मतिलबु सुठो आहे न, 2000 ऐं 1500 जेकॾहिं अचनि था त सॼी दुनिया जा सिंधी पहुचनि पिया हुते, ऐं हिंदुस्तान मां बि काफ़ी अचनि था सभिनी सम्मेलन ते, सभिनी सम्मेलन, हा घणी अचनि था। पर जेके अचनि था त उहे अफोर्ड करे सघनि था, ऐं असांजा सिंधी केतिरा आहिनि उहे नथा अफोर्ड करे सघनि। इहो कुझु माण्हुनि जो, कुझु असांजे शख़्सनि जो इहो चवणु हो त इहा डेलीगेशन चार्ज जेका आहे इहा न रखी वञे, छाकाणि उते NRI जो हिकिड़ो वॾो इमेज आहे, उन्हनि वटि पैसे जी काई कमी कोन्हे। त छा तव्हांखे स्पॉन्सर्स वगै़रह उते न पे मिलिया जो तव्हां उन्हनि जी चार्जिस न रखी करे फ्री में अलाउ कयो? हाणे मां तव्हांखे ॿुधायां त केतिरा साल थिया, 96 टू बी एग्ज़ैक्ट, मूंखे एम्बेसेडर USA एम्बेसेडर, इंडियन एम्बेसेडर टू USA SS रे गॾियो। पर उन सां ॻाल्हियूं कंदे ख़बर पई, चई त जेके तई सिंधी जे न पंहिंजो रिसोर्स पूल कयो तई हिंदुस्तान खां वॾा हूंदा। पर हाणे मां तव्हांजो आंसर थो कयां बाय कोटिंग फ्रॉम गोपाल दास महबूबानी, उहो 50th एनिवर्सरी जी जेका जयंत काले में थी, बराबरि, उते चयईं त असीं सिंधी ॾाढा शाहूकार आहियूं, असां सिंधियुनि खे ॾाढो पैसो आहे, पर असां सिंधियुनि मां पैसो कढणु ॾाढो ॾुखियो आहे। त उहा जेका हिंदुस्तान में तकलीफ़ अचे थी पई शाहूकारनि मां पैसो कढणु, उहा साॻी तकलीफ़ तव्हां वटि बि आहे? सभिनी हंधि आहे। असीं सभिनी हंधि विया आहियूं, सभिनी हंधि आहे। असांखे इहा सम्झ नथी अचे अञा, इहो त असांखे एक्सप्लोर करिणो पए थो त इहो छो आहे। यानी ॿियनि क़ौमुनि में त ईअं पैसा कढी ॾियनि था पंहिंजे सम्मेलन लाइ, पर असांजा सिंधी छो नथा कनि? ऐं असांजा सिंधियुनि में जीअं महबूबाणी चयो ॾाढा घणा न, सिंधी सभु सावा सताब आहिनि हिन वक़्तु भॻवान जी दया दुनिया सां। में। काफ़ी कुझु उन्हनि पातो आहे, काफ़ी कुझु उन्हनि वटि आहे। के त अहिड़ा बि परिवार आहिनि जेके सॼे कम्यूनिटीअ जी तक़दीर बदिलाए सघनि था पिया, पर अॻियां अचण लाइ शायदि उन्हनि खे अञा सोच न आई आहे। पर हिकु ॻाल्हि आहे त जॾहिं न इहे ड्रॉबैक्स थींदा आहिनि त माण्हू थोरो ढिलो थी वेंदो आहे। पर गीता जो ॿुधी, डू योर ड्यूटी एंड डोंट वरी फॉर द फ्रूट। कर्म में विश्वास ज़रूरु आहे, पर जॾहिं ऑर्गेनाइज़ करण जी ॻाल्हि अचे थी, कोई बि सम्मेलन, भले तव्हांजे उते हुजे या लंडन में या हिंदुस्तान में, हर सम्मेलन जे पूरे थियण खां पोइ इहो चयो वञे थो हीउ कामयाबु आहे, हीउ नाकामयाबु आहे, हीउ बराबरि हो, हीउ बराबरि न हो। उन सॼो बेस जेको आहे, जेतिरो तव्हां खंडु विझंदा खीर में ओतिरो मिठो थींदो। जेकॾहिं सिर्फ़ु अची करे बीहणो आहे, ॻाल्हियूं करणियूं आहिनि, खीसे में हथु न विझणो आहे, त शक्ति घटि थी वञे, पैसे खां सवाइ त कोई कार्य नथो थिए। त लंडन जी बि जेका हालति हुई, जंहिं नमूने लंडन असांजे हिसाब सां सक्सेस प्रोग्राम हुयो, पर किन जो चवणु आहे हीअ सहूलियत न हुई, हीअ सहूलियत न हुई, पर उन सहूलियत खे पैदा करण लाइ फंड्स खपनि। सो उते बि तव्हांखे पैसा न मिलिया। लंडन में त काफ़ी शाहूकार आहिनि। हा, हाणे मां नाला कान वठंदुसि, पर उते तमामु घणा शाहूकार आहिनि। पर हिकिड़ो ॼणो हो, मीरचंदाणी हो, उन त 10,000 ईअं कढी छॾनि विदाउट कोस्ट। पर अहिड़ा माण्हू हिकु हथ सां कांगुरनि ते ॻणण वारा आहिनि।
ऐं पर हाणे तव्हांजो ॿियो बि क्वेश्चन ॾियां थो आंसर त यानी पहिरियों दफ़ो दादा जेठमलानी राम जेठमलानी आयो हो, उहो हो ओरलैंडो में, त उन ॾाढी सुठी स्पीच कई ऐं उहो अहिड़ो इंथुजियास्टिक थी वियो, चईं प्रेम तूं मूंखे घुराए या न घुराए, मां सम्मेलन ते ज़रूरु ईंदुसि। हाणे जेकॾहिं राम जेठमलानी कुझु ॾिठो उते कुझु ऐं हू चए थो त मां ज़रूरु अचां, त उहो इटसेल्फ चए थो असांजी सक्सेस आहे। बिल्कुलु सही आहे। जेठमलानी साहिबु जहिड़ो माण्हू जेकॾहिं उन सां मुतासिर थिए थो, उन ते वापसि अचण जे लाइ तव्हांखे ऐं उन जी जेका ऑब्ज़र्वेशन आहे, उन जी जेका सोच आहे, उहा दूर ताईं वञे थी, उन कुझु ज़रूरु उते ॾिठो हूंदो। साहिबु तव्हां सां सिलसिलो हलियो पए सम्मेलन जो, त आख़िरी सम्मेलन जेको 12हों सम्मेलन तव्हां बम्बई जे सरज़मीन ते हिते कयो, उन जो ख़्यालु तव्हांखे कीअं आयो, उन जी प्लैनिंग कीअं थी? एक्चुअली इन जी प्लैनिंग 2000 खां थी, जॾहिं असांजे चिकागो में असांजी सम्मेलन थी, त आवर प्रोफेसर जेको आहे शिवदासानी, उन चयो त असीं हाणे बॉम्बे में कयूं। इहा ॻाल्हि आहे 2000 जी। ओके। त पहिरीं त मूं चयो न बॉम्बे में ॾाढो ॾुखियो थींदो, पर ॾाढो इंसिस्ट कयईं। पोइ इहे ॻाल्हियूं हलियूं पिए सालनि खां, ऐं पछाड़ी में अची तव्हांजे हिते पहुती। न, इहो सफ़र चालू थियो 2000 खां, उन 2000 खां पोइ लंडन में थियो 2004 में, माना उन दौरान उहो फाइनल न थी सघियो। लंडन खां पोइ सहयोग फाउंडेशन सिंधी शान मिली करे बॉम्बे में आयोजन कयो, ऐं उहो मां लास्ट या 3 महीना खनि 4 महीना रहियल हुया। डिसंबर 28, 29, 30 डिसंबर असां ऑर्गेनाइज़ कयोसीं। उन सम्मेलन ऐं बाक़ी सम्मेलन में कहिड़ो फ़र्क़ु रहियो? ॾिस न, जेकॾहिं तव्हांखे 5 ॿार हूंदा, उन्हनि जी पर्सनैलिटी हमेशह डिफरेंट थींदी आहे। बराबरि आहे। त इहो डिफिकल्ट आहे टू कंपेयर वन टू अदर। छा आहे त सभिनी सम्मेलन जी पंहिंजी स्पिरिट आहे, पंहिंजो सोल आहे, ऐं सभिनी सम्मेलन में जेकॾहिं माण्हू क्रिटिसाइज़ कंदा आहिनि त हमेशह कंदा आहिनि। न, हुननि जो कमु आहे क्रिटिसाइज़ करणु, पर जीअं तव्हां चयो असांजो कर्म करणु धर्म आहे, असांखे पंहिंजो कर्म करणो आहे। पर इन में बॉम्बे जे सम्मेलन में असांखे घणा माण्हू गॾिया जेके ॿियनि सम्मेलन में न आया। बराबरि। जेके हिते आया फ्रॉम इंदौर मां आया, ॿियो पाकिस्तान मां आया। न सिर्फ़ु इंदौर मां या पाकिस्तान मां न, हिंदुस्तान में जेको सम्मेलन थियो, असांजे हिकु नंढे नंढे ॻोठ मां माण्हू आया। ऐं ब्रह्मपुर हुजे, इंदौर हुजे, छत्तीसगढ़ हुजे, जबलपुर हुजे, सतना हुजे, कटनी हुजे, नासिक हुजे, ढूलिया हुजे, ॾाढो उन्हनि में उत्साह हो ऐं उन्हनि हिकु ॻोठ मां आया। न सिर्फ़ु एतिरो, तव्हां त उते हुया त हिंदुस्तान जे ॿाहिरिनि मुल्कनि मां बि 250 खां 300 डेलीगेट्स असां वटि पहुता। उहो राइट आहे, पर उन खां अलावा तव्हांखे ॿियो को फ़र्क़ु नज़र आयो? फ़र्क़ु आयो त असीं जेके गॾियासीं उन माण्हुनि खे ॿियनि ॻोठनि मां, त उन्हनि जो जेको आइडियाज़ हुयूं असांखे ख़बर पई, ऐं असांजो आइडियाज़ हुननि खे ख़बर पियूं। मां त शॉक थी वियुसि जॾहिं मूंखे ख़बर पई त असीं सम्झूं था असीं सिंधी ॾाढा होशियारु आहियूं, ॾाढा प्रॉस्पेरस आहियूं, पर तॾहिं मूंखे पहिरियों दफ़ो ख़बर पई त ॿियनि ॻोठनि में माण्हू असांजा रिक्शाऊं पिया हलाइनि ऐं ॾाढी ख़राबु हालति में आहे। पोइ मां उल्हासनगर बि वियुसि ऐं ॾिठुमि त असांजे सिंधियुनि जी कहिड़ी हालति आहे, ॿाहिरि वेठा पटनि में, छाकाणि जो जॻहियूं पिए भॻऊं। त असांजो जेको न इहो सिंधी काउंसिल जेको ठाहियो, ग्लोबल सिंधी काउंसिल ठाहियूं, त इहा उन जी आउटकम आहे। जेकॾहिं ग्लोबल सिंधी काउंसिल जेका मिस्टर राम जेठमलानी हिकिड़ी ट्रस्ट रजिस्टर कराई आहे, त सम्झो त 12 सालनि जो इहो सम्झो त भोग थियो। त तव्हांजे हिसाब सां हिंदुस्तान में जेको सम्मेलन थियो, उहो सिर्फ़ु शाहूकार तबिके जो न हुयो। बराबरि। जंहिंमें जेको सम्मेलन जो हक़ीक़त में मुख्य मुदो थियणु घुरिजे, मुख्य मक़सदु थियणु घुरिजे,
त जेके जड़ुनि सां सिंधी जुड़ियल आहिनि, जेके ॾुतड़िजी चुका हुआ सिंध खां हिते अलॻि पंहिंजे बलबूते ते अची उन्हनि रोटी रोज़ी कमाइण जी कोशिशि कई, उन्हनि खे गॾु करे ऐं उन्हनि खे कुझु पंहिंजी सभ्यता ऐं संस्कृति ऐं पंहिंजो छा थी रहियो आहे दुनिया में, छा वापरी रहियो आहे, उनखां वाक़ुफ़ु कजे। त उहो मक़सदु हिते तव्हांजे हिसाब सां सही थियो? इहो तमामु सही थियो ऐं ख़बर पहिरियों दफ़ो असां सभिनी सिंधियुनि खे पई त असीं सिंधी भाउर असांजा अहिड़ा प्रॉस्परस न आहिनि जहिड़ा असीं आहियूं। ऐं हाणे असांखे ॿियो स्टेज ते वञिणो आहे ऐं स्टेज थींदो त असीं जेके आहिनि सिंधी जेके दुखायल आहिनि त उन्हनि जी मदद करणी आहे। असांखे मूंखे USA में कॉल ईंदा फ्रॉम उल्हासनगर मां त भई असांजी हालत ॾाढी ख़राबु आहे, यंग 19-20 सालनि जूं छोकिरियूं सिंधी छोकिरियूं त घरु कान अथनि, दराज़ो कान अथनि, मींहं पिया पवनि ऐं हिननि जी ॾाढी ॾुखी हालत आहे। न ॾिसो, इहे फ़ोनियूं अचनि थियूं छाकाणि त हुननि जूं उमेदूं आहिनि NRIs में, तव्हांखे तॾहिं हुते कनि था, त उन लाइ तव्हां USA में वेठल या दुनिया जे हिंदुस्तान खां ॿाहिरि वेठल ॿियनि कुझु कयो आहे? असांजा दर्शक ॼाणींदा। उहो मां अचां थो उन ते त उन्हनि खे मां चयो त असांजे ग्लोबल सिंधी काउंसिल सां ॻाल्हायो ऐं उहे तव्हांखे हेल्प कंदा। असांजो पर्पज़ हो इन काउंसिल जो त उहो इहो कमु कंदो। हिकिड़ो उहो इशू बि ग्लोबल सिंधी काउंसिल खणंदी, ग़रीबनि खे वसाइण जो। तोखे ख़बर आहे त 3-4 फैमिलियुनि खे असां उहो त कयोसीं, बराबरि आहे, असां पैसा उते पहुचायासीं। सो इहो द बिगेस्ट आउटकम आहे इन 12 सालनि में। मां चवां थो दिस इज़ द, चवां थो न इहो त असांजो भोग पियो त फाइनल दैट वी रीच द स्टेज नाउ वी हैव फ्रॉम हियर। असीं तव्हां जेके उमेदूं 12 साल सम्मेलन मां हासिल करण लाइ चाहियूं थे, उहे तव्हां जूं ख़्वाहिशूं हिते पूरी थी। तमामु सुठी ॻाल्हि आहे। चवंदा आहिनि न माण्हू, मां उते बि चयो त भई माण्हू चवंदा आहिनि त भई सम्मेलन त साॻियूं आहिनि, मां हिते 4 दफ़ा ॾिसी चुको आहियां, पोइ रोज़ रोज़ छो अचां। हाणे मूंखे ॿुधायो 3000 सालनि खां असां दशहरा पिया मल्हायूं सिर्फ़ु इहो यादि करण लाइ त रावण बुराईअ खे ख़तमु करिणो आहे। राइट। त जेकॾहिं असीं सम्मेलन था अचूं त असीं सम्मेलन खे स्ट्रॉन्ग था कयूं। जे सम्मेलन स्ट्रॉन्ग थी आहे असांजी क़ौम स्ट्रॉन्ग थी आहे। त पोइ इहो सम्झो त तव्हांजी ड्यूटी आहे त जॾहिं ताईं अची सघो त अचो, पंहिंजा वीचार ज़ाहिर कयो अची करे, कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि, समाज खे कहिड़े दौर खां गुज़रणो पए थो, इहे सभु ॿुधायो। असां जॾहिं न कंप्यूटर जेके हूंदा इंजीनियर तमामु शाहूकार थी पिया त शिकागो में 2000 में असांखे 15 डॉट काउंसिल जेके आहिनि, इहे ॾाढा जेके पैसो कमायो उहे आया असांखे ऐं असांखे ॿुधायूं त असीं इहो कीअं कयो आहे। त हाणे छा आहे त इहो एग्ज़ाम्पल ॿियनि खे मिलियो त भई मूं कयो आहे, मूं हीअं कयो आहे त तव्हां करे सघो था। ऐं ॿी ॻाल्हि असां कई त असां जॾहिं सम्मेलन थींदी आहे त असीं इम्पोर्टेंट सिंधी खे घुराईंदा आहियूं। त जॾहिं असीं ॾिसूं त असांजा सिंधी अहिड़ा होशियारु आहिनि, अहिड़ा पहुतल आहिनि त यंग जनरेशन खे ॾाढी हिमत थी मिले। सही ॻाल्हि आहे, उहे ॾिसंदा त असांजा वॾा हिन उहिदे ते पहुता आहिनि, उन्हनि कहिड़ी कशमकश कई आहे, छा कयो आहे, उन मां कामयाबियूं कीअं हासिलु कयूं आहिनि। ॿी ॻाल्हि, ॿियो डिफरेंस जेको भारत में सम्मेलन थियो सहयोग फाउंडेशन जे तरफ़ां, उन में तव्हांखे मोहन जे दड़े जूं झलकियूं घणनि ई सिंधियुनि खे ख़बर न आहे त मोहन जो दड़ो आहे छा, की उनखे मोहन जो दड़ो था चवनि, की मोहलन जो दड़ो था चवनि। असांजी सभ्यता उतां शुरू थिए थी, त उनजी स्टेज पूरी उहा ठाही वई हुई। सिंधु नदीअ जो किनारो हुयो, संत कंवरराम चौक हुयो, झूलेलाल जो मंदरु हो, इहे सभु ॻाल्हियूं मां सम्झां थो पहिरियनि सम्मेलन में तव्हांखे न मिलियूं। हिते त यूनिकनेस हुई आहे। तॾहिं चवां थो न त हर हिकु सम्मेलन खे पंहिंजी स्पिरिट ऐं सोल आहे। ऐं हिते जो जेको सिंधियत थियो
उहो किथे न थियो आहे, उनजो क्वेश्चन अनक्वेश्चन आहे। जेका सिंधियत जो पैगाम हिते थियो इहो तव्हां मञो था त उहो हुन हिसाब सां थियो। पोइ वरी असां 5 ॼणनि खे वठी वियासीं सिंध जे टूर ते। अच्छा, हिन सम्मेलन खां पोइ तव्हां सिंध विया? तमामु सुठो। उते जो को अनुभव ॿुधायो? बल असां पहिरीं सम्झो त हिंदू सिंधी जेके आहिनि उहे हाली उते आहिनि, पर असीं जॾहिं वियासीं त ॾिठोसीं त उहे ॾाढा प्रॉस्पेरस आहिनि ऐं चङी औज ते वेठा आहिनि। सिंध में बि सिंधी ख़ुशि आहिनि, ख़ुशि इहा आहिनि तमामु सिंधी सुठी हिंदू। ॻाल्हि आहे, तमामु। पोइ वरी अचूं त सिंधी सभिनी सिंधी मुस्लिम हिंदू गॾु, त उन में मूं ॾिठो त उन में ॾाढी भाइपी थी आहे। हाणे छा थियो आहे त सिंध खे चङो माड़ियो अथनि, छाकाणि उन में घणेई रेफ्यूजी अची पहुता आहिनि, त सिंधियुनि जी पॉपुलेशन घटि थी वई आहे। जेके शहर आहिनि कराची हैदराबाद में घणेई आउटसाइडर अची पहुता आहिनि, त सिंधियुनि में अची पंहिंजी क़ौम जी तमामु अची थी आहे त भई असीं सिंधी। हाणे उहो जज़्बो जाॻियो आहे तमामु, ऐं पाण में ॿधी करण जो हिकिड़ो मिली हलण जो हिकिड़ो जेको आहे उहो संगठन ठहणु शुरू थी वियो आहे उन हिसाब सां। सो इहे ॻाल्हियूं असां ॾिठियूं जे असांखे ख़बर न हुयूं। त तव्हां हिंदुस्तान खां पोइ छा सिंध में बि सम्मेलन करण जो सोचे रहिया आहियो? इहे ॻाल्हियूं हलनि पियूं। साधूराम संत साधूराम चयो, उनजो आश्रम ॾिठोसीं, ॾाढो सुठो ठहियो अथई, ऐं उन चयो त तव्हीं हिते अची कयो। पर मां सम्झां थो इहे थोरा साल लॻंदा, छाकाणि त पॉलिटिकल सिचुएशन अहिड़ी आहे अञा एतिरी सही न थींदी। जेकॾहिं 1000-2000 माण्हू वञनि त उनजी सिक्योरिटी एंड ऑल जो अञा प्रॉब्लम आहे। हिन खां पोइ तव्हां हींअर जेको सम्मेलन कंदा उहो किथे थियो आहे तव्हां? मां 2 ॾींहं थिया उतां मोटियो आहियां सिंगापुर मां, ऐं उते असां कॉन्ट्रैक्ट साइन कयो आहे। मां सम्झां थो सिंगापुर जी तमामु सुठी थींदी। उते सिंधी 8000 सिंधी आहिनि, ऐं मूंखे ख़बर कान हुई, मां सम्झां तव्हांखे बि ख़बर न हूंदी त उते जी सिंधी एसोसिएशन इस्टेब्लिश आहे 1921 खां। 1921 खां? ओके, तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं उते अथनि आश्रम अथनि, इहो सिंधू सेंटर अथनि, 2nd फ्लोर ते मंदरु अथनि, ऐं 1st फ्लोर ते डाइनिंग रूम अथनि, कॉन्फ्रेंस रूम अथनि। सो उते हमेशह कुझु न कुझु थींदो आहे। उहो त सिंधियुनि जी ख़ूबी आहे, जिते बि हिकिड़ो 2-4 हज़ार सिंधी रहनि था, उन्हनि पंहिंजा स्कूल ठाहिया आहिनि, पंहिंजा कॉलेज ठाहिया आहिनि, पंहिंजो कम्यूनिटी सेंटर ठाहिनि था। इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। त नेक्स्ट सभिनी सॼे दुनिया जे सिंधियुनि खे सिंगापुर पहुचणो आहे हिन सम्मेलन जे लाइ। पोइ हाणे छा थींदो त चऊं था न, जिते माउंटेन आहे वी गो टू माउंटेन रादर एक्सपेक्टिंग त भई माउंटेन असां वटि ईंदो। सो उते छा थींदो, हांगकांग, इंडोनेशिया, थाईलैंड ऐं मलेशिया, इहे तमामु स्मॉल डिस्टेंस में आहिनि। उते हिकु कंट्री में ॾाढा घणा सिंधी आहिनि, उन्हनि जूं सिंधियूं एसोसिएशन आहिनि। सो उहे एक्सपेक्ट था कयूं त उते अची गॾजंदा। हिकु ॻाल्हि काफ़ी इहा मार्क कई वई आहे त हिते जॾहिं असां सम्मेलन कयोसीं बॉम्बे में, तॾहिं काफ़ी ईमेल्स पे आयूं त यंगस्टर्स जे लाइ कुझु कयो, इंटरटेनमेंट जो प्रोग्राम। हाणे यंगस्टर्स छा था चाहिनि उतां जा? यंगस्टर उतां जा या ॿियनि हंधनि जा साॻिया आहिनि, ऐं असांजो हींअर एम्फसिस घणो वञे थो यंगस्टर में। यंगस्टर्स जे लाइ असांखे चयो वियो त उन्हनि खे पंहिंजी भारतीय संस्कृतीअ खां वाक़ुफ़ु करिणो आहे। असांजा आबा ॾाॾा कीअं हुया, असांजी प्राचीन सभ्यता छा आहे, असांखे अॻियां कीअं हलणो आहे, सिंधियत जंहिंखे असीं सॾियूं था उहा सिंधियत छा आहे। इन करे तव्हांखे यादि हूंदो असां सम्मेलन में हिकिड़ो डिस्कशन रखियोसीं त सिंधियत आख़िर कहिड़ी बला जो नालो आहे। असां जेकॾहिं पंहिंजी सिंधियत यंगस्टर्स खे ॾियूं ई नथा, जवाननि ताईं पहुचायूं नथा, त हू छा उनखे महसूसु कंदा। सिंधियत असांखे पहुचाइणी आहे। असांखे चयो वियो भई ॿारनि खे कुझु अलॻि सां एंटरटेनमेंट प्रोग्राम जे हिसाब सां रखो, डिस्को में वठी वञो या किथे। तव्हां छा था भाउ, इहो सही आहे? ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि, जेकॾहिं ताईं इहो न कंदा त जेके असांजा यूथ आहिनि न, ॾिसो असीं जेके ग्रो कयूं था उहो स्टेजिस ते कयूं।
हर सम्मेलन में जेके बि पोयां सम्मेलन थिया या बॉम्बे जो सम्मेलन जेको दिसंबर में आयोजित थियो उन में यंगस्टर्स खे असांजे नौजवाननि खे वधीक महत्व ॾियण जी कोशिशि कई वई ऐं असां जॾहिं सहयोग फाउंडेशन ऐं सिंधी शान जेको ही ऑर्गेनाइज़ कयो सम्मेलन उन वक़्तु बि असांखे काफ़ी बेशुमार ईमेल्स आयूं त तव्हां यंगस्टर्स जे लाइ अलॻि कुझु ऑर्गेनाइज़ कयो हाणे असां वटि जेको सोचियोसीं पए असां इहो पियो सोचो त यंगस्टर खे असां पंहिंजी सभ्यता जी झलक ॾियूं मोहन जो दड़ो छा आहे असां सिंधी केतिरो अवाइली दौर में आया आहियूं ऐं असां छा छा कयो आहे कहिड़ो सिंधी समाज आहे या इहा मोहन जे दड़े जी सभ्यता आहे जे सॼी दुनिया खे राह ॾेखारी आहे उहो असां ॿुधाइण जी कोशिशि कईसीं जंहिंमें मोहन जे दड़े जो सेट हुयो सिंधु नदी हुई संत कंवरराम चौक हो साईं झूलेलाल मंदिर हो पर तॾहिं बि इहो हिकिड़ो बार बार असांखे ईमेल पे आयूं त भई यंगस्टर्स जे लाइ कुझु अलॻि कयो त असांजा दर्शक इहो ॼाणणु चाहींदा त यंगस्टर्स जे लाइ अलॻि छा थियणु घुरिजे इहा बराबरि ॻाल्हि आहे चवंदा आहिनि त तव्हीं प्रोवाइड कयो सर्विस जेका खपे न प्रोवाइड कयो जेका न वठनि पर कॉम्बिनेशन करिणो थो पए न तव्हां जेका सर्विस खपे जे उहा ॾियणी आहे त पोइ सम्मेलन जो उद्देश्य ख़तमु थो थी वञे न न न न ॾिसो जेकॾहिं हू ईंदा ई कान त छा करे ॾींदा पहिरीं हुनखे घर में त अचणु त खपे न पर न मां ॿुधायांव पहिरीं त हुनखे घर में अचणु खपे असीं जेको कयूं था हमेशह कंदा हुआसीं त उन्हनि मां असांखे इनपुट मिली त असांखे ई खपे ऐं असांखे उन्हनि जो ॾिसो जेके जवान माण्हू अचनि था त उहे अचनि था त लाइफ पार्टनर ॾिसण लाइ न उहो उद्देश्य बि ॻाल्हि आहे की नौजवान पाण में जेकॾहिं मिलंदा लाइफ पार्टनर मिले थो उहा ॿियो ॻाल्हि आहे पर असां ते किथे किथे इहो ज़ोर रखियो पियो वियो त डिस्को में वठी वञो यंगस्टर्स खे असांजी भारतीय संस्कृति मां हिंदुस्तान जे बारे में थो ॻाल्हायां बॉम्बे जे बारे में थो ॻाल्हायां उते जेकॾहिं असीं ॿारनि खे पंहिंजे हथ सां वञी डिस्को में विहारींदासीं ऐं असां पंहिंजूं महफ़िलियूं जमाईंदासीं हिते फिट नथो थिए त छा इहो बाक़ी सम्मेलन ते थियो आहे हा न तुंहिंजी ॻाल्हि ठीकु आहे मां तॾहिं चवां थो न जिते असीं वञूं था उते यूनिकनेस आहे त तॾहिं असीं न चवंदासूं त भई असां हीअं कयो त सभिनी हंधि में ईअं करणु खपे असीं कोशिशि करे एडजस्ट था कयूं ईच सिचुएशन ते हालात जे हिसाब सां बराबरि आहे ऐं यू नो जेकॾहिं तव्हीं ॾिसंदा त फस्ट सम्मेलन जी ॿी हुई सेकंड थर्ड फोर्थ एवरीथिंग जेका हो उहो प्रोग्रेस करे थी बराबरि आहे कुझु नयूं ॻाल्हियूं सिखण लाइ मिलनि थियूं ऐं जॾहिं यंगस्टर आया त उन्हनि चयो त भई असीं त तव्हांजी सभु कयूं था पर असांजे लाइ त कुझु कयो न त पोइ उते त आहे का कॉमन आहे त असां डिस्को उन्हनि खे डिस्क जॉकी वठी उन्हनि खे कयो त तव्हीं पाण में एंटरटेन कयो ऐं जेकॾहिं असीं ईअं न कंदासीं त सम्मेलन खे नर्सरी ठाहिणी आहे त ॿुढनि माण्हुनि जो गाना बजाना करणा आहिनि सो उहो ॾाढो डिफिकल्ट आहे टू प्रोवाइड एवरीथिंग बट वी असीं ट्राए था कयूं त इहो एडजस्ट कयूं जेकॾहिं शुगर कोटेड करे ॾियणो आहे सुठी पहिरणी आहे अचण खां पोइ हीअ सिंधियत अथव पर हीअ बि आहे न हाणे ॿी ॻाल्हि ॿुधायांव जेके असांजे सिंधियुनि ते सम्मेलन ते आया आहिनि उन में जेके शादियूं थियूं आहिनि त सम्झो त हाणे सम्झी 10 सम्मेलन ते खां वठी 10 सालनि खां वठी त उन्हनि शादी कई त उन्हनि खे ॿार आहिनि हाणे जेके असांजे सम्मेलन तां गॾिया आहिनि त उहे ॿार 2-3 खां 10 सालनि ताईं आहिनि त उहे जेके असांजा यंग माण्हू आहिनि उहे मिडल एज वांगुरु गृहस्थी आहे त उन्हनि खे कंसर्न आहे पंहिंजे ॿारनि जो ऐं उहे सम्झनि था त हाणे ॿारनि खे वठी असीं सम्मेलन ते हलूं हिकु वॾो प्रॉब्लम जेको हर कम्यूनिटी में आहे न सिर्फ़ु सिंधी समाज में शादियुनि जो जेको आहे मिटी माइटी जो उहो वॾो प्रॉब्लम थी चुको आहे उन लिहाज़ खां सम्मेलन में जेकॾहिं उहा थिए थी त हिकिड़ो सुठो क़दम आहे पर असां जॾहिं सम्मेलन जो उद्देश्य रखूं था पंहिंजी संस्कृति पंहिंजी सभ्यता तहज़ीब खे नौजवाननि ताईं पहुचाइण लाइ त असां ईअं महसूसु पिया कयोसीं त इहे डिस्को या ॿिए
कि इन टाइप ते प्रोग्राम फिट न आहिनि? हा, त ॾिसो न, जेका बि असीं जिते बि वञूं था, असीं जंहिं सम्मेलन ते जंहिं ॻोठ में वञूं था, त उन जी यूनिकनेस आहे। ऐं जेका कमेटी ठहे थी त उन्हनि जी पर्सनैलिटी आहे, त उहे पंहिंजी पर्सनैलिटी शो था कनि, जीअं तव्हां कई। त पोइ जिते वञो त उहो लोकल जेका माण्हू आहिनि उहे अचनि था, त चवनि था असांजी हीअ जेके माण्हू आहिनि इहे वठनि था, इनखे खपे, त उहो प्रोवाइड था कनि। सो जेकॾहिं असीं चऊं था देन असीं वञी रिजिड थींदासीं, त भई असांखे पंहिंजी थोरी विशालता ॾेखारणी आहे, असांखे अॼु जे दौर सां बि हलिणो आहे। जेके अॼु जे दौर सां हालात सां नथा मटिजनि उन्हनि खे तकलीफ़ थिए थी पई। सभिनी सम्मेलन मां बम्बई जे सम्मेलन में तव्हां जीअं ॿुधायो त असां जेको कुझु ख्वाब ॾिठा पिए उहे हिते असांजा सक्सेस थिया, असां हासिलातूं कयूं। ऐं उनजो आउटकम में हिकिड़ी वॾी ॻाल्हि जेका थी आहे त सॼी दुनिया जे सिंधियुनि खे ग्लोबल सिंधी काउंसिल सां ॻंढण जी जेका योजना ठाही वई आहे, जंहिंजो मैनेजिंग ट्रस्टी आहे मिस्टर राम जेठमलानी, ही इज़ द प्रेसिडेंट, उहा हिकिड़ी वॾी कामयाबी आहे। ऐं इन कामयाबीअ जा क़दम असीं अॻियां वधाईंदासीं। ऐं मां सम्झां थो त सिंगापुर में जेको सम्मेलन जुलाई में थी रहियो आहे, इहो हिकु वधीक असांजी कामयाबीअ जो हिकिड़ो हिसो थींदो। ऐं इन ई उमेद सां असीं सां तव्हां खां मोकिलायूं था प्रेम लालवानी साहिब जो हिकु दफ़ो वरी असीं हिते थोराइतो आहियूं त हू अमेरिका मां हिते अची पंहिंजो वक़्तु कढी असां सां ॻाल्हियूं ॿोलियूं हुननि कयूं आहिनि। महिरबानी। महिरबानी, थैंक यू फॉर इनवाइटिंग मी।